शहजादकोट म्यूनसिपल चेयरमैन की नाकिस कारकर्दगी, मुबैना करप्शन और अकरबा परवरी के खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी के कामरेड मोहम्मद हयातुन्यो और कामरेड इमदाद सुमरो की सरबराही में शहर के कोटमोडू चौक पर शामियाने लगाकर 3 रोज़ा एहतजाजी सिलसिले के पहले रोज़ एहतजाजी मुजाहरा करके सख्त नारेबाजी की गई। इंतजामिया है वो बजाय जो शहरन के सहूलतूं ॾियण जे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे माना उन करप्शन करण में पूरा आहिनि। म्यूनसिपल में सवें वाइट कॉलर मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ भोतारनि जे बंगलनि जा जेके आहिनि नौकर ऐं मुलाज़िम ऐं भोतारनि जा गनमैन ऐं बॉडीगार्ड थी उते कमु कनि था, पर पंहिंजे इदारे में कंहिं बि क़िस्म जो कमु करण लाइ तयारु न आहिनि। त असीं इहो था चऊं त शहजादकोट जी म्यूनसिपल जी जेका करोड़े रुपयनि जी मंथली बजट आहे, लॻभॻि पौणा 4 करोड़ खां 4 करोड़ म्यूनसिपल जी बजट आहे। ऐं उन खां अलावा हिन शहर जे अंदरि जेके म्यूनसिपल जा दुकान आहिनि उन्हनि जी जेका मसवाड़ जी मद में हिननि खे करोड़े रुपया मिलनि था, पिड़ी जा ठीका जेके आहिनि उहे करोड़े रुपयनि में वञनि था। उन खां अलावा हिते जेको गंदो पाणी आहे उनजो ठेको थींदो आहे उहो करोड़े रुपयनि में थिए थो। ऐं स्पेशल हिननि जी बजट जी कोटा हूंदी आहे उहा हिननि खे अरबन में मिले थी। त शहर जो हशर हिननि कहिड़ो कयो आहे, बजाए जो शहर खे साफ़ु कराइण जे हीउ जेको म्यूनसिपल चेयरमैन आहे इहो रुॻो पाण करप्शन में पूरो आहे ऐं हिकिड़े ई माण्हू जे रहम करम ते पंहिंजे चमचे ऐं वाटे जे रहम करम ते शहर खे छॾियो अथई। नतीजनि समूरो शहर जेको आहे उहो गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। ऐं असांजो जेको अॼोको एहतजाज आहे म्यूनसिपल जे चेयरमैन जे ख़िलाफ़ जेकी करप्शन कई वेठो आहे, शहर जे अंदरि रोड रस्ता जेके तबाह बर्बाद लॻा पिया आहिनि, उन्हनि जे सुई गैस ऑफिस वारनि को हिननि पैसा ई वरिता 9 करोड़ रुपया वरिता अथई। 9 करोड़ वठण जे बावजूद बि शहर जा रोड रस्ता जेके बि आहिनि उहे हिन महिल उहे तबाही जे किनारे ते बीठल आहिनि। सियाती कम माना बंदि आहे, हे पंहिंजे पैसा लिकाइण में पूरा आहिनि। असां चऊं था त इहा शयूं सभु शयूं बंदि थियनि ऐं तरक़ियाती कम हुजनि, नाला आहिनि जेको सिधा कनि ऐं गंदगी जा ढेर ख़तमु थियनि। त इहा जेको शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, रोडनि रस्तनि ते किनो पाणी बीठल तव्हांखे नज़र ईंदो। शहर में मुख़्तलिफ़ मॉलनि में गंदगी जा ढेर नज़र पिया अचनि, पर हितां जी म्यूनसिपल इंतिज़ामिया कमु करण लाइ तयारु कोन्हे। म्यूनसिपल चेयरमैन पंहिंजा वाठा, पंहिंजा नौकर, पंहिंजा गनमैन जेके म्यूनसिपल में भर्ती कया आहिनि उहे कमु करण लाइ तयारु कोन्हनि। वशनी से बातचीत करते हुए उनका मजीद कहना था कि सैकड़ों मुलाजमीन और करोड़ों रुपए की बजट के बावजूद शहर का खंडरात जैसा नजर आना म्यूनसिपल चेयरमैन के नाअहली का मुंह बोलता सबूत है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।